अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां या तव्हांजो प्यारो भाउ सजाद ॾियारी ऐं तव्हांजे हाज़िर आहियां हिकु नई टॉपिक सां गॾु। सो अॼु असां तव्हांखे सेखारींदासीं ग्रामर। टुडे वी आर गोइंग टू लर्न। अॼु असीं सिखंदासीं त व्हाट इज़ ग्रामर, ग्रामर छा आहे, एंड वाई डू वी रीड ग्रामर, ऐं असीं ग्रामर छो पढ़ंदा आहियूं। फर्स्ट क्वेश्चन इज, पहिरियों सुवाल आहे व्हाट इज ग्रामर, ग्रामर छा आहे। Answer. Grammar tells us the rules of language, how to read, write and speak. जवाब, ग्रामर असांखे ॿोलीअ जा क़ाइदा सेखारींदो आहे त कीअं पढ़जे, लिखजे ऐं ॻाल्हाइजे। द सेकंड क्वेश्चन इज, ॿियो नंबर सुवाल आहे वाई डू वी रीड ग्रामर, असीं ग्रामर छो पढ़ंदा आहियूं। उन जो असां तव्हांखे पहिरियां इंग्लिश में तारीफ़ ॾींदासीं। Without grammar, we just can learn speaking any language. Suppose you go to another country like Saudi Arabia and live there for a few years and you start speaking Arabic. That's a common thing in that way. You just can speak their language, but until you don't study grammar, you cannot be a great philosopher or writer in that language. That's the reason we read grammar, to make grip on any language. So we must study grammar. ग्रामर खां बग़ैर असां फ़क़ति कंहिं ॿोलीअ खे ॻाल्हाए सिखी सघूं था। फ़र्ज़ करियो तव्हां सऊदी अरब वांगुरु कंहिं मुल्क वञो था ऐं उते वञी कुझु साल रहो था ऐं तव्हां अरबी ॻाल्हाइणु शुरू कयो था, उहा हिकु आम ॻाल्हि आहे। उन तरीक़े सां तव्हां फ़क़ति उन्हनि जी ॿोली ॻाल्हाए सघो था, पर जेसीं ताईं ग्रामर नथा पढ़ो तव्हां उन ॿोलीअ जा वॾा फिलासफ़र या लेखक नथा बणिजी सघो। तंहिं करे कंहिं बि ॿोलीअ ते उबूर हासिलु करण लाइ असांखे ग्रामर ज़रूरु पढ़णी पवंदी। सो दोस्तों, असांखे जेका ॼाण हुई तव्हां दोस्तनि सां, तव्हां भाइरनि सां शेयर कईसीं। उमेद आहे त इहा वीडियो तव्हांखे तमामु पसंदि ईंदी। पसंदि अचे त असांजे पेज खे फॉलो कजो, चैनल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो। महिरबानी।